अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ही एक वीडियो चिकन जी दुकान ते असांजे साम्हूं आई आहे। चिकन जी दुकान ते ॾिसो ही मुर्गी जेका आहे त कटी वई आहे, उन खां पोइ अंदरि उन ॾेखारियो थो वञे, उन में बिल्कुलु हिन जो चहिरो ॻरियल आहे ऐं ही का बीमारी आहे जेका मुर्गियुनि में आई आहे, जंहिंमें चहिरो ॻरियल आहे अंदरां। ही असां जेका चिकन खाऊं था, इहा बीमार मुर्गियूं असांजे सेहत लाइ तमामु हानिकारक ऐं नुक़सानकार आहिनि। तव्हां ॾिसो ही बीमारी आहे, महीनो आहे, हफ़्तो आहे, 15 ॾींहं आहे, हली थी सघे। ॿाहिरि हिननि खे जेको आहे तव्हां परहेज़ कयो, परहेज़ कयो। ऐं जीअं सावल भाई तव्हांखे ॾेखारे थो, ख़ुदा खे मञो, अहिड़ियूं गंदियूं शयूं न खाओ। जेकॾहिं तव्हां का शइ वठो था, पहिरियों तहक़ीक़ करे चङी तरह ॾिसो। जी बिल्कुलु बिल्कुलु चेक कयो उन खे। मुर्गी में जेकॾहिं थोरो बि दागी नज़र अचे, तव्हां जेको आहे रिटेलर खे वापसि कयो, चओ असांखे इहा न खपे। ऐं बीमारियूं वधनि थियूं हुन मां, इहा एहतियात कयो।